ओम शांति। अॼु जा मां वाक्य आहिनि, नॉलेजफुल ऐं पावरफुल आत्मा ही सक्सेसफुल आत्मा थींदी आहे। 10 9 75 जा मां वाक्य आहिनि। अॼु बाप दादा चवनि था सदा हर स्थिति में मास्टर नॉलेजफुल अर्थात ज्ञान मूर्त, पावरफुल अर्थात शक्ति व योग मूर्त ऐं सक्सेसफुल अर्थात सफलता मुहूर्त स्वयं खे अनुभव कंदा आहियो। छो जो नॉलेजफुल ऐं पावरफुल आत्मा जी रिज़ल्ट अर्थात परिणाम सक्सेसफुल थियण। सक्सेसफुल थियण लाइ असांखे नॉलेज बि हुजणी खपे, पावर बि हुजणी खपे। वर्तमान समय हिन ॿ सब्जेक्ट यादि अर्थात पावरफुल ऐं ज्ञान अर्थात नॉलेजफुल। वर्तमान समय हिन ॿ सब्जेक्ट यादि अर्थात पावरफुल, ज्ञान अर्थात नॉलेजफुल। इन ॿिन्ही सब्जेक्ट जो ऑब्जेक्ट उद्देश्य छा आहे? सक्सेसफुल थियण। इनखे प्रत्यक्ष, इन जो ही प्रत्यक्ष फल, इनखे प्रत्यक्ष फल चइबो आहे। छो जो 21 जन्मनि जो वरसो आहे न, अॼु बाबा सुबुह जो वरदान में चई न कि हिन जन्म में बि असांखे अतींद्र सुख ख़ुशी जी अनुभव थिए। त हिन जन्म में बि असांजे ब्राह्मण जन्म में बि असांखे सक्सेस मिलणी खपे। प्रत्यक्ष फल असांखे हिन समय जो प्रत्यक्ष फल असांजे भविष्य फल खे प्रख्यात कंदो आहे। हिन समय भले असांखे 36 प्रकार जा भोजन न मिलंदा, लेकिन दाल रोटी में बि असांखे सुख जो अनुभव थिए। आत्मा के हर ॻाल्हि में सुख शांति ख़ुशी जो अनुभव थिए। ईअं न कि भविष्य फल जे आधार ते हाणे जे प्रत्यक्ष फल जो अनुभव करण सां वंचित थी वञनि। हाणे ई असांखे उहो संस्कार ठाहिणा आहिनि न, भई हाणे जीअं हुते त असांखे सोने जी दुनिया हूंदी, सभु कुझु सुठो ई हूंदो त सुख हूंदो ई सही। पर हाणे असांखे सभु कुझु साधारण हूंदे हुए बि असांखे सुख जी अनुभूति थिए। त बाबा चवनि था कि ईअं न कि भविष्य फल जे आधार ते हाणे जे प्रत्यक्ष फल खे अनुभव करण सां वंचित थी वञूं। ईअं कॾहिं बि संकल्प न करणो आहे कि वर्तमान में कुझु ॾेखारे में ई नथो ॾे या अनुभव नथो थिए, व प्राप्ति नथी थिए। ये पढ़ाई त भविष्य जे लाइ आहे। भविष्य मुंहिंजो ॾाढो उज्जवल आहे। जी जॾहिं डॉक्टरी जी कोई पढ़ाई कंदो त हुन समय उहो थोड़ी हुनखे उहो डॉक्टर ठहिण खां पोइ जेको सुख मिलंदो आहे, जेके बेनिफिट्स मिलंदा आहिनि, उहो त ठहिण खां पोइ ई मिलंदो न, इनकम वग़ैरह। हाणे त उहो सिखे थो, लेकिन हुनखे पतो आहे हाणे मां सुठी रीति पढ़ाई कंदमि त मुंहिंजो भविष्य उज्जवल आहे। ऐं डॉक्टरी पढ़दे पढ़दे बि वो हुनखे थोड़ो बहुत पोजीशन, रिस्पेक्ट ऐं थोड़ो बहुत कुझु न कुझु फ़ाइदो त मिलंदो ई रहंदो आहे, भई डॉक्टरी जी पढ़ाई थो पढ़े त। लेकिन प्राप्तियूं स्थूल रीति त पोइ ई थींदियूं आहिनि। हाणे मां गुप्त आहियां, अंत में प्रख्यात थी वेंदमि। लेकिन भविष्य जी झलक, भविष्य जी प्रालब्ध व अंतिम समय ते प्रसिद्ध थियण वारी आत्मा जी चमक हाणे खां सर्व खे अनुभव थियणी खपे। भविष्य जी झलक, भविष्य जी प्रालब्ध, अंतिम समय ते प्रसिद्ध थियण वारी आत्मा जी चमक हाणे खां ई सर्व खे अनुभव थियणी खपे। त हाणे खां ई असांजी स्थिति हिकरस रहंदी न। हाणे असांजे जीवन में कई ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि, लेकिन इहे ॻाल्हियूं ईंदे हुए बि अगरि असां दुनिया वांगुरु नथा हलूं, कि बाबा जी श्रेष्ठ मत जे हिसाब सां हलूं था, त असां सभिनि खां अलॻि थी वेंदासीं न। माण्हुनि खे कुझु त नज़र ईंदो। इन करे पहिरियों प्रत्यक्ष फल ऐं साथ में पोइ भविष्य फल। प्रत्यक्ष फल न त भविष्य फल भी न। स्वयं के स्वयं प्रत्यक्ष भले ही न करो, लेकिन असांजो संपर्क, स्नेह, सहयोग अहिड़ी आत्माउनि खे स्वतः ही प्रसिद्ध करे छॾंदो आहे। असां कीअं प्रसिद्ध थींदासीं? हाणे
जॾहिं असां ॿियनि जे संपर्क में ईंदासीं, जंहिंसां माण्हू घृणा नफ़रत करनि, परे भॼनि, असां उनखे बि आत्मिक स्नेह ॾेई करे, उन्हनि जे गुणनि खे ॾिसी करे उन्हनि जे संपर्क में अचूं, सभिनि खे स्नेह ॾियूं, सहयोग ॾियूं, त अहिड़ी आत्मा प्रसिद्ध थींदी न। हाणे जे समय कोई निस्वार्थ स्नेह ॾेई सघंदो आहे, मतलब जो स्नेह ॾेई सघंदो आहे, लेकिन असांजो छा मतिलबु आहे? असांजो मतिलबु आहे की असांखे बाबा जेको कमु ॾिनो अथई, भई सभिनि खे स्नेह ॾियो, शांती ॾियो, ख़ुशी ॾियो, असांखे त इहे ॾियणो आहे बसि। हुननि खे कुझु वठिणो थोरी आहे असांखे कंहिंखां, भले कोई असांखे कुझु बि ॾे, गारियूं ॾे, निंदा करे, लेकिन असां वटि आहे, हूंदो ई आहे ई आहे शांती, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता। बाबा जो चई न, तव्हांखे महिनत करणी पवंदी देवता ठाहिण में, कुझु सहन बि करणो पवंदो। त जॾहिं माण्हू कुझु बि चवनि, लेकिन असांजो लक्ष्य आहे असांखे उन्हनि खे शांती, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता ॾियणी आहे। चाहे मन सां ॾियूं, चाहे संबंध संपर्क में अची करे ॾियूं, चाहे कर्मनि द्वारा ॾियूं, लेकिन असांखे उन्हनि खे कुझु न कुझु ॾियणो ई आहे। त उन्हनि जे संपर्क, स्नेह ऐं सहयोग सां उहा आत्मा प्रसिद्ध थींदी वेंदी। केरु जंहिंजो भविष्य एतिरो उज्जवल आहे, ये ईश्वरीय लॉ अर्थात नियम की स्वयं के कहिड़े बि प्रकार सां सिद्ध करण वारो कॾहिं बि प्रसिद्ध न थी सघंदो आहे। हे सदा यादि रखो कि असांखे कॾहिं बि कंहिं ॻाल्हि में जिद न करणी आहे। ख़ुदि खे सिद्ध करण लाइ, ख़ुदि खे प्रसिद्ध थियण लाइ कहिड़ी बि प्रकार सां असांखे स्वयं खे सिद्ध न करणो आहे। स्वयं खे कहिड़ी बि प्रकार सां सिद्ध करण वारो कॾहिं प्रसिद्ध न थी सघंदो आहे। हिन करे संकल्प आहे कि मां स्वयं खे ॼाणंदो आहियां कि मां ठीकु आहियां, ॿिया न ॼाणंदा आहिनि, ॿिया न पहचानंदा आहिनि, आख़िर पहचान ई वठी वठंदा, अॻियां हली करे ॾिसजो छा थींदो। ये भी ज्ञान स्वरूप, याद स्वरूप आत्मा जे सिवाय जे स्वयं खे धोखो ॾियण वारी अलबेलेपन जी मिठी निंड आहे। अगरि असां पंहिंजे खे प्रसिद्ध करण लाइ कुझु बि चऊं था, जी बाबा हाणे चई न कि मां स्वयं खे मां ॼाणंदो आहियां, मां ठीकु आहियां, माण्हू मूंखे न ॼाणंदा आहिनि, आख़िर मूंखे पहचाने वठंदा अॻियां हली कि मां छा आहियां, कीअं आहियां। त इहा बि छा आहे? अलबेलेपन जी मिठी निंड आहे। ज्ञान स्वरूप, याद स्वरूप आत्मा अलबेलेपन जी मिठी निंड कीअं सुम्हंदी आहे? जी असांजे मन में ई ईंदो आहे। अगरि असां ठीकु आहियूं त असांखे सिद्ध करण, कुझु बि प्रूफ करण जी ज़रूरत न पवंदी आहे। माण्हुनि खे आपे ई असांजे संबंध, संपर्क, स्नेह, सहयोग सां माण्हुनि खे पतो लॻी वेंदो आहे ये केरु सचा, केरु कूड़ा। त बाबा चवनि था ईअं अल्पकाल जे आराम ॾियण वारा व अल्पकाल जे पंहिंजे दिल खे दिलासो ॾियण वारी माया जी निंड जा अनेक प्रकार हूंदा आहिनि। जंहिं बि ॻाल्हियुनि में पंहिंजी प्रालब्ध खे व प्रत्यक्ष फल जी प्रालब्ध खे खोईंदा आहियो, जंहिं बि ॻाल्हियुनि में पंहिंजी प्रालब्ध खे व प्रत्यक्ष फल जी प्राप्ति खे खोई छॾंदा आहियो, त अवश्य ही अनेक प्रकार जी निंद्रा में सुम्ही पिया आहियो। हाणे माया जी अनेक प्रकार जी निंद्रा सां बचिणो आहे, बाबा चवनि था। अल्पकाल जे आराम ॾियण वारी व अल्प, त अहिड़ी ॻाल्हियूं जो असांखे थोरे समय जे लाइ ख़ुशि थी करनि, अल्पकाल जे लाइ पंहिंजे दिल खे असां दिलासो था ॾियूं। माया जी अनेक प्रकार जी निंद्रा आहिनि, जंहिं बि ॻाल्हियुनि में पंहिंजी प्रालब्ध व प्रत्यक्ष फल जी प्राप्ति, मतिलबु टोटल असांखे जीवन में सदा अतीन्द्रिय सुख, शांति, ख़ुशी में रहणो आहे। पर ब्रह्मण जीवन में असांजे जीवन में ख़ुशी न आहे। ख़ुशी अहिड़ी न कि बसि ॿाहिरां जी, अंदर आत्मा ख़ुशि रहे, अंदर आंतरिक ख़ुशी, आंतरिक सुखी,
सुख जो अनुभव थियणो खपे असांखे। न त जंहिं बि ॻाल्हियुनि में पंहिंजी प्रारब्ध जो प्रत्यक्ष फल जी प्राप्ति खे खोईंदा आहियो त अवश्य अनेक प्रकार जी निंद्रा में सुम्ही पिया आहियो। इन करे कहावत आहे न, जिन सोया तिन खोया। उहो अख बंदि करण वारी निंड त अलॻि आहे। अॼु बाबा चयनि हठ करे बि वियो। सुबुह जो तव्हां हठ करे बि वियो। कॾहिं मुरली में बि एॾी निंड ईंदी आहे न, हठ करे बि न असां वञूं ई न, अमृत वेलो थियो ई न, न न निंड थी अचे। हठ करे बि वियो त उहा निंड अलॻि आहे। लेकिन हीअ माया जी निंड बाबा अॼु निंड जे लाइ ॿुधाइनि था। ये जेका जेका संकल्प ईंदा आहिनि न, ये भी अज्ञा माया जी अनेक प्रकार जी निंद्रा आहे। तॾहिं ये गायना जिन सोया तिन खोया। जो खोईंदो ई सोइणा त खोइण ई सुम्हणु। ईअं कॾहिं बि समय ते सफलता पाए न सघंदव, अर्थात सक्सेसफुल न थी सघंदव। सॼे कल्प जे अंदर सिर्फ़ हिन संगम युग के ड्रामा प्लान अनुसार वरदान आहे। कहिड़ो वरदान आहे? संगम युग खे कहिड़ो वरदान आहे? प्रत्यक्ष फल जो वरदान। भई दुनिया में माण्हू दान पुण्य कंदा आहिनि त उनखे उन समय थोड़ी फल मिलंदो, लेकिन हिते प्रत्यक्ष फल वरदान आहे। सिर्फ़ संगम युग खे हाणे हाणे ॾियण, हाणे हाणे वठण। पहिरियों ॾिसंदा आहियो, पोइ कंदा आहियो, पक्के सौदागर आहियो न। संगम युग जी विशेषता आहे कि हिन युग में ही बाप भी प्रत्यक्ष ईंदा आहिनि, उच ते उच ब्राह्मण भी प्रत्यक्ष ईंदा आहिनि। तव्हां सभिनि जा 84 जन्मनि जी कहानी भी प्रत्यक्ष ईंदी आहे न। श्रेष्ठ नॉलेज भी प्रत्यक्ष ईंदी आहे। त जेको भी असांखे 84 जन्मनि जी कहानी बाबा ॿुधाई थी न, खुद ही सोचो। भई टीवी में माण्हू कहानी तो ॾिसे, खुद पंहिंजी कहानी रोज ॾिसो। जॾहिं भी तव्हांखे मूवी ॾिसण जी, नाटक ॾिसण जी इच्छा थिए त पंहिंजे 84 जन्मनि जी कहानी खे ॾिसो, मन में बुद्धि में यादि करो। श्रेष्ठ नॉलेज भी प्रत्यक्ष थींदी आहे। हिन कारण ही प्रत्यक्ष फल मिलंदो आहे। प्रत्यक्ष फल जो अनुभव करो था न, प्रत्यक्ष फल प्राप्त हूंदे समय भविष्य फल जो सोचदा रहो। अहिड़ी आत्मा खे कहिड़ी आत्मा चईंदासीं? मतलब हाणे असांखे जो मिले थो, अॼु जो असांखे, अॼु दुनिया में भी माण्हू ईअं ई आहे, हा? पंहिंजी बीती ॻाल्हियुनि खे सोचदा आहिनि। जेको कल्ह बीती हुन जे बारे में सोचनि था, हिकु त अचण वारो कल्ह जे बारे में सोचनि था। अॼु माण्हू एंजॉय नथो करे। त बाबा भी ईअं ई चवनि था कि अॼु जो तव्हांखे प्रत्यक्ष फल कहिड़ो मिलियो आहे? बाबा असांखे केॾी सुठी ॻाल्हियूं ॿुधाईंदो, केॾा सुठा अनुभव कराईंदो आहे। त प्रत्यक्ष फल प्राप्त थियण जे समय अगरि असां भविष्य फल खे सोचदा रहींदासीं, पोइ अहिड़ी आत्मा खे कहिड़ी आत्मा चईंदासीं? अहिड़ी आत्मा खे मास्टर नॉलेज फुल चईंदासीं? हाणे संगम युग ते बाबा असांखे एॾो प्राप्ति थो कराए, ऐं माण्हू पोज़ीशन जे लाइ ही ज्ञान ॿुधनि, सेवा करनि, सिर्फ़ पंहिंजो नाम मान शान जे लाइ सभु कुझु कंदा रहनि। त पोइ ॿुधायो हुनखे नॉलेजफुल चईंदासीं? हीअ बि हिकु अज्ञान आहे। कहिड़े बि प्रकार जो अज्ञान, हुनखे अज्ञान जी निंड ई चईंदासीं न। पंहिंजे पाण खे चेक करो कि कहिड़े प्रकार जी अज्ञान जी निंड में सुम्ही त न पिया आहियो। कहिड़े बि प्रकार जी, भले असां के बाबा जे ज्ञान में अचण खां पोइ असांखे नेचुरल ख़ुशी हुजणी खपे, संतुष्टता हुजणी खपे। सदा जागती जो ठहिया आहियो। जागण जी निशानी आहे जगाइण। जागण जी निशानी आहे जगाइण, अर्थात पाइण। त सर्व प्राप्ति करण वारा सदा जागती जोत आहियो न। सदा जागती जोत थियण जे लाइ मूंखे कहिड़ी धारणा करणी आहे? जागती जोत असांखे, अर्थात असांखे निंड में भी यादि हुजे कि हाणे मां केरु आहियां। ॼाणदा आहियो जो साकार बाप में विशेष हुई,
उहो ॿुधायो साकार बाप में विशेष कहिड़ी धारणा हुई जिसां सम्झी सघंदा आहियूं जागती जोत आहे। जागती जोत ठहिण लाइ मुख्य धारणा खपे अथक अथक ठहिण जी। अर्थात असांजी भले असां शरीर खे आराम ॾियण लाइ लेटूं लेकिन असांजी आत्मा सदा जगल रहे। छोजी बाबा चईंदा आहिनि न जॾहिं असां सुम्हंदा आहियूं त आत्मा बि विश्राम जे स्टेज में हूंदी आहे त शरीर बि, लेकिन असांजी आत्मा विश्राम स्टेज ते न हुजणी खपे, सेवा करणी खपे। असां निंड में बि त संकल्प करे सुम्हंदव न, राति जो सुम्हण खां पहिरियों बाबा खे सभु ॻाल्हियूं ॿुधाए खुद खे परमधाम निवासी आत्मा समझी करे बाबा जी याद में सुम्ह पओ। पोइ बाबा तव्हांखां सेवा कराईंदा आहिनि निंड में बि। कॾहिं तव्हांखे अनुभव थींदो ॾाढो, तव्हां करे ॾिसजो। कॾहिं तव्हांखे लॻंदो मां काथे भाषण थी करां, काथे कोर्स थी करायां, काथे मुरली थी पढ़ां, या कई माण्हुनि जी थींदो न ॾाढा अनुभव ॿुधाईंदा आहिनि त बाबा कीअं मदद कंदा आहिनि। बाबा पंहिंजे ॿारनि द्वारा ई त मदद कंदा न। भले ब्रह्मा तन में अची करे बि आकारी शरीर ब्रह्मा बाबा जो लीन, लेकिन साकार दुनिया में त असां ॿारनि जो ई जे द्वारा ही कंदा हूंदा न। त बाबा चवनि था अगरि जागती जो ठहिणो आहे त अथक निंड में बि कमाई करो। मम्मा बाबा हीअं कमाई कई हुई, मम्मा बाबा निंड में बि सेवा कंदा हुया। जॾहिं थकावट थींदी आहे त निंड ईंदी आहे। साकार बाप में अथकपन जी विशेषता सदा अनुभव कई। ये फॉलो फादर करण वारा सदा जागती जो ठहो। ये भी चेक करो हलदे हलदे कोई भी प्रकार जी थकावट अज्ञान जी निंड में सुमाए त नथी छॾे। इन करे कल्प पहिरियों जी यादगार में भी निंद्रा जी थियण जो विशेष गुण ॻायल आहे। हाणे अभ्यास कजो इन सुम्हण जो। मां निंद्रा जीत आत्मा आहियां, मां अथक आत्मा आहियां, मां सदा सुम्हंदे हुए बि सेवा करण वारी आत्मा आहियां। ॾिसो हाणे ई समय मिलियो आहे, पोइ त बाबा बसि दुनिया जा हालात ॾिसी करे त लॻनि ई था न बसि हाणे हाणे परिवर्तन थियो की थियो। त हे थोरो सो समय असां प्रत्यक्ष फल बाबा सां अतींद्र सुख खुशी बाबा सां गॾु असां सेवा करूं बुद्धि द्वारा। ब्रह्मा बाबा भी जास्ती बुद्धि द्वारा सेवा कई न। अनेक प्रकार जी निंद्रा सां निंद्रा जीत थियो। अॼु बाबा असांखे वरदान था ॾियनि, अनुभव करो बाबा असांखे अनेक प्रकार जी निंड सां जगाइनि था। पूरे विश्व जी आत्माउनि खे बि जगाइनि था त असां बि अची वियासीं हुनमें। कॾहिं बि कहिड़ो कुछ भी समान जो अभ्यास करो या वरदान जी अनुभूति त चओ पूरी विश्व ही अज्ञान अंधेर सां मुक्त थी वञे। पूरी विश्व ही सर्व प्रकार जी निंड सां जगदी थी वञे। ये सेवा भी थी वई, स्व जो भी थी वियो। तो स्व और सेवा बैलेंस थी विया न, पोइ बाबा जी ब्लेसिंग भी मिलदी है। ये घर वेठे तव्हां ॾाढी सेवा करे सघंदा आहियो। ये भी लिस्ट कढणा कि के प्रकार जी निंद्रा जी थियण न ॾींदी आहे। जे निंद्रा में वञण खां पहिरियों निंद्रा जी निशानियूं ॾेखारे में ॾींदियूं आहिनि न, हुन निंड जी निशानी आहे उबासी, थकावट, ऐं अज्ञान नींद जी निशानी आहे उदासी। अगरि असांजे जीवन में उदासी आहे न त समझो असांखे के माया जी निंड में के न के माया जी निंड में असां माया असांखे सुमाइण थी चाहे। या त सुमाए छॾियो अथई या सुमाइण थी चाहे। त अलर्ट थी वञिजो। कॾहिं बि तव्हांखे ज्ञान मार्ग में बाबा जे ज्ञान में अचण खां पोइ कंहिं बि ॻाल्हि जे कारण तव्हांखे उदासी थी थिए त अलर्ट थी वञिजो कि माया असांखे सुमाइण वारी आहे। माया सुमाइण अर्थात असां हिन समय खे भुलिजी वेंदासीं, प्राप्ति भुलिजी वेंदासीं। पोइ योग जे समय बि उहा ॻाल्हि डिस्टर्ब कंदी, ज्ञान जे समय बि उहा ॻाल्हि डिस्टर्ब थींदी, ॻाल्हि डिस्टर्ब कंदी। त इहे जीअं असां सुम्ही पिया आहियूं न तॾहिं असां जगल हुजऊं त असां इहे ॻाल्हियुनि खे ध्यानु ॾियूं।
जो थियो फुल स्टॉप लगायो। बाबा त चईंदा आहिनि सभिनि में सेकंड में फुल स्टॉप लगायो, कोई ॻाल्हि कोन्हे। तव्हां खां बि ग़लती थी त सेकंड में शिक्षा वठो, परिवर्तन करो, बस ॻाल्हि ख़तम थी वई न, ठीकु आहे, सॉरी बाबा, अॻियां खां न कंदो। पर अॻियां खां न ई करिणो आहे त अखियुनि जी जेकी निंड हूंदी आहे लौकिक मतिलबु इहे शरीर जी निंड जी निशानी आहे उबासी, ऐं आत्मा जी सुम्हण जी निशानी आहे उदासी। त कॾहिं बि असांखे अज्ञान जी निंड में पाण जी पाण आत्मा खे सुम्हाइणो न आहे। सदा जागती जोत रहण लाइ सदा न ये अभ्यास करो कि मां अपवित्रता ऐं विस्मृति जे संस्कारनि सां मुक्त आहियां। पोइ आत्मा खे कॾहिं विस्मृति ईंदी ई न कि हाणे कहिड़ो समय थो हले, मां केरु आहियां, मुंहिंजो बाप केरु आहे। पोइ आत्मा कॾहिं सुम्हंदी न, कॾहिं उदास थींदी न। इन प्रकार निशानियूं बि कढो। त अॼु बाबा असांखे होमवर्क था ॾियनि कि कंहिं कंहिं ॻाल्हि में असांखे माया सुमाए छॾंदी आहे, अर्थात असां बाबा सां डिस्कनेक्ट थी वेंदा आहियूं। त हिन प्रकार जी निशानी बि कढो। इन में मुख्य ॿ ॻाल्हियूं आहिनि, हिकु आलस्य थींदो आहे, अलबेलोपन थींदो आहे। पहिरियों इहा निशानी ईंदी आहे, पोइ निंड जो नशो चढ़ी वेंदो आहे। पहिरियों आलस्य ईंदो आहे, ठीकु आहे, अॼु मुरली नथा ॿुधूं, अॼु अमृत वेलो लेट था वठूं, ठीकु आहे, अॼु मुरली पढ़ो ई नथा, ठीकु आहे, अॼु नुमाशाम योग नथा करूं, ठीकु आहे, थोरो त लहसुन प्याज खाई वठंदा, छाहे जो ॿाहिरि आहियूं, बाबा त चईंदा आहिनि गृहस्थी में रही करे हाणे थोरो खाइणो थो पए त खाई वठो, छो थोरो सां छा थो थिए। ये सभु आलस्य, अलबेलापन, चलो ठीकु आहे, कोई ॻाल्हि ॿुधाए थो यार, थोरी त ॿुधणी पवंदी, हुननि जे हा में हा त मिलाइणी पवंदी। त ही सभु पंहिंजे पाण खे न ईअं हाणे बिल्कुलु गृहस्थी में रहो था, लेकिन सैंपल ठही करे रहणो आहे न। छो जी बाबा चईंदा आहिनि न, असांजी चेकिंग करण वारा बि ॾाढा आहिनि। कोई तव्हांखे चईंदो अरे थोरो त हलंदो ई आहे, तव्हां सोचो आहे बाबा चईंदो आहे दिलि त रखणी आहे, खाई छॾियो, त उहो कल्ह तव्हां ॿियनि खे ॿुधाईंदो वरी उहो त चईंदो मां ब्रह्म कुमारी वटि वेंदी आहियां, हुन त मुंहिंजे अॻियां खाधई मुंहिंजे घर में, त मां हुनखे चयो थोरो खाई छॾी, थी वई न। त इहे बाबा चईंदा आहिनि इहे असांखे माण्हू टेस्ट करण बि ईंदो, ताकी ज्ञान जे बारे में कुझु कुझु चईंदव, तव्हां अगरि सोचदो अरे न कंदासीं त ईअं चलो दिखावे जे लाइ करे बि छॾियो की करे बि छॾियो, उहो ई तव्हांखे चईंदा की तव्हां त चईंदा असां त ज्ञान में आहियूं, ईअं न कंदा आहियूं, पोइ तव्हां त करो था। इन करे पंहिंजो जो नियम आहिनि, मर्यादायूं आहिनि, हुननि ते पक्का रहो। हा बाक़ी बाबा चईंदा आहिनि दिखावे जे लाइ थोरो बहुत हुननि जी हीअं करो, लेकिन बुद्धि बाबा सां हुन समय सां हुननि जे माहौल में अची करे सभु कुझु भुलिजी न वञो, ॾाढो अलर्ट थी करे हलणो पवंदो आहे। बाबा चईंदा आहिनि हिन करे हिन ते सुठी रीति सां चेकिंग करणी आहे कि असांजी आत्मा काथे सुम्ह त न पई आहे। सदा जागती जोत ठही बाबा खे यादि करे थी, ज्ञान जो मनन चिंतन करे थी, धारणा करे थी, सेवा करे थी, चेकिंग सां साथ चेंज बि करो, परिवर्तन बि करो। सिर्फ़ु चेकिंग न करणो, चेकिंग ऐं चेंज ॿई थियणी खपनि। त बाबा अॼु पूरो ॾींहुं अभ्यास कजो कि मां बि ऐं पूरी विश्व जी आत्मायूं बि माया जी अनेक प्रकार जी निंड सां मुक्त आहिनि। छा अहिड़े सदा स्वयं जे परिवर्तन द्वारा विश्व के परिवर्तन करण वारा बाप समान अथक हर संकल्प बोल कर्म जो प्रत्यक्ष फल, हर संकल्प बोल कर्म जो प्रत्यक्ष फल अनुभव करण वारा सर्व प्राप्ति स्वरूप विशेष आत्माउनि जो बाप दादा खे यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि माता पिता बाप दादा खे यादि प्यार ऐं नमस्ते। छा ओम शांति। बाबा खे यादि करो।
ओम शांति। ओम शांति। ओम शांति।